ये चार ही रंग इनमें फरमाता बादाम के अमा बादाम जो जो मथो खोखो आहे इहा शरीयत आहे इनके तव्हां धक हणो छो जो शरीयत खुद का भी शे कोन्हे आरफ लिखनि था त शरीयत आरफन जी नौकरियाणी आहे ही नुक्तो उलमान के ॾुखियो लॻंदो पर आउं परे कोन आहियां वञी इन शइ जी तहक़ीक़ कयो वञी इन जी तहक़ीक़ कयो अगर जेकॾहिं का इबारत न लभे त फ़क़ीर हर वक़्तु हाज़िर बीठो आहे मोबाइल नंबर वठी छॾियो ऐं हूअं ई का खानगाह असांजी परे कोन्हे पुछी सघूं था हींअर त आसानी आहे ईंदो तॾहिं बि ख़बर पवंदी हिते पुछंदो तॾहिं बि ख़बर पवंदी मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम त फरमाइनि था त शरीयत जेका आहे इहो मथो खोपरे जो नालो शरीयत आहे इन खे तव्हां हथोड़ो हणी या कंहिं न कंहिं तरीक़े सां पथर सां भञोसि त इहो खोपरो हटी वेंदो इहा जेका हटी वई शइ इन जो नालो आहे शरीयत त साम्हूं नासी कलर जो पर्दो नजर ईंदो नासी कलर जो पर्दो नजर ईंदो जंहिंजो नालो आहे तरीक़त पोइ इनखे जेॾीमहिल लाहबो गरम पाणी सां या तो वटि ॿियो को फार्मूलो आहे जेॾीमहिल उनखे तव्हां हटाईंदो त परे खां सुफ़ेती नज़र ईंदी जंहिंजो सुफ़ेती जो नालो आहे हक़ीक़त हाणे इन हक़ीक़त में मार्फत छुपियल आहे जंहिंजो नालो आहे रोगन जंहिंजो नालो आहे रोगन पोइ उहो रोगन जेॾीमहिल रोगन खे जन हासिल कबो त बाक़ी जेके शयूं आहिनि उहे तव्हां काॾे कंदव बहरहाल इन जी वज़ाहत मां नथो कयां छो जो वज़ाहत जे मां करे वेंदुसि पर वरी इन ते मौज़ू ते ॻाल्हाइणो पवंदो न त वरी सगोरनि जी दिलि ॾुखिजी पवंदी त फ़क़ीर छा चई वियो त माना शरीयत खे ऐं इन्हनि शयुनि खे असां उछले छॾियूं हरगिज़ न उछलण जी त मां बि ॻाल्हि कोन थो कयां मुंहिंजा भाउ पोइ उहे मिसाल ॾींदा आहिनि त बाबा हीअ सूफ़ी साहिबु ग़लति ॻाल्हि करे वियो ईअं कोन्हे को ऐं हज़रत शेख अब्दुल कादिर जीलानी उन भी ॾिसो अची शरीयत संभाले ख़्वाजा गरीब नवाज़ उन भी अची शरीयत संभाली वॾा वॾा बुज़ुर्ग हुआ उन्हनि अची तालीम हासिल करण खां बाद में मंज़िल हासिल करण खां बाद में भी वरी पंहिंजा मदरसा खोलिया मुंहिंजा भाउ मां इन जी नफ़ी नथो कयां हिकिड़ो माण्हू फ़र्ज़ कयो जेॾीमहिल स्कूल में पढ़ंदो आहे त फ़रई खां शुरू थींदो आहे कारी साहब जन हिफ़्ज़ करण जे लाइ वेंदो आहे त क़ाइदे जी पहिरीं तख़्ती खां शुरू थींदो प्राइमरी वारे खे बि स्लेट खणी पवंदी हाणे आउं थो अर्ज़ु कयां त शागिर्द पढ़नि पिया उस्ताद खे ड्यूटी मिली आहे उस्ताद जी वॾी डिग्री आहे उस्ताद जी वॾी डिग्री आहे हाणे उनके स्कूल में ड्यूटी मिली त तू इन्हनि ॿारनि खे तालीम ॾे इन्हनि खे तू पढ़ा त दोस्तो जेका डिग्री हुन हासिल कई आहे उहा डिग्री पढ़ाईंदो न आयो हासिल थियण जे लाइ अॻियां जेको उस्ताद आहे उहो मुदरस आहे उहो वॾे में वॾो मुजद्दिद आलिम आहे उन जूं वॾियूं डिग्रियूं स्कॉलर डॉक्टर लेकिन तालिबे इल्म जे लाइ अची मदरसे में पढ़ाए थो त पीरनि बाबनि खां शुरू थींदो त इहे पहिरियां बाब इहा फरही इहा स्लेट इहे उन उस्ताद जे लाइ न आहिनि इहे उस्ताद जे लाइ न आहिनि इहे असां ऐं तुंहिंजे लाइ आहिनि हुन जो त शान बुलंद आहे पर यार उन जी ड्यूटी लाती आहे त तूं हिननि खे बि इहो ई रंग सेखार त सेखारण वारो ईंदो जेको इब्तिदा खां वठी सेखारींदो जॾहिं महबूब खे अल्लाह मोकिलियो यतलू अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत
त महबूब खे जने अल्लाह मोकलियो त तू वनी इनन के सिखार अल्लाह जे इज्जत जो कसमा मुस्तफा अलैहिस्सलाम जी जात पाक इनन सबनी मामलन का बेमिसला महबूब करीम जी हकीकत जका है न महबूब सादादा न महबूब हाशमिया न बनु हाशिम के कबीले जो वा न अब्दुल्ला जो फर्जंदा न अम्मा आमना है न भा अलिया न हसन न हुसैना हिसाब मुस्तफा शरीयत सिखारिया